जे नाज़िम प्रोग्राम जे ॿिए हिसे में असीं ॻाल्हाईंदासीं जेका बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेको हिकु बयानु ॾिनो वियो आहे, जेका आज़ाद कश्मीर में इलेक्शन बि हले पई, उते जेका सियासी गर्मा गर्मी आहे, माहौल उते गरम आहे ऐं उन खां पोइ बिलावल जो हिकु अहिड़ो बयानु जंहिंखां पोइ केतिरा ई सवाल बि उथनि था। बिलावल चइबो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी या पंहिंजे इन इलेक्शन कैंपेन में हिकु बयानु ॾिनो त संदसि हो त इलेक्शन जे हवाले सां आज़ाद कश्मीर में ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन हिकु कमीशन ठहणु खपे। इन ते असीं वधीक ॻाल्हाईंदासीं। सनाउल्ला हाशमानी ऐं इरफान महबूब इन वक़्तु मूंसां गॾु स्टूडियो में ई मौजूदु आहिनि। अच्छा सनाउल्ला, तव्हां ॿुधायो, तव्हां इन बयान खे कीअं था ॾिसो जेको बिलावल जो इहो बयानु इलेक्शन कैंपेन दौरान साम्हूं आयो आहे? उन खां पोइ मरियम नवाज़ पारां बि उनजो जवाब बि ॾिनो वियो ऐं ॿिन्ही पार्टियुनि जी जेका आहे उन्हनि जी बहस इन ते जारी आहे। थैंक यू सो मच तारा फॉर हैविंग मी इन योर शो। सभ खां पहिरियां त जेकी इलेक्शन कैंपेन हले पई कश्मीर में, छो त 3 मरहलनि में इलेक्शन थियणी आहे, मीरपुर में थी चुकी आहे, हाणे ॿियनि रावलाकोट ऐं ॿियनि ज़िलनि में थियणी आहे इलेक्शन। सो उन में बयानबाज़ी जेकी असां ॿुधूं था, सो ॿिन्ही पार्टियुनि जी केतिरी साख आहे इलेक्शन जे हवाले सां या मैंडेट जे हवाले सां, उहा त उन ते माण्हू अवाम जेको पाण उन ते ओपिनियन ॾिए पियो। पर जेकी ट्रुथ ऐं जेको आहे रिकन्सिलिएशन जी कमीशन जी ॻाल्हि TRC जी करे पियो बिलावल साहब, सुठी ॻाल्हि आहे, ठहणु खपे, या कमीशन ठहणु खपे। पर इहा कमीशन रुॻो कश्मीर में न ठहणु खपे न, इहा कमीशन सिंध में 18 साल हुकुमरानी जेकी थी आहे उन जे हवाले सां बि थियणु खपे। इहा कमीशन ते सिंध में गॾोगॾु इहा कमीशन जेको प्रोग्राम जो पहिरियों हिसो हुयो तव्हांजो मेरिट जी लताड़, उन जेकी सिंध जे अंदरि मेरिट जी लताड़ थिए पई, उन ते बि जेको आहे सो इहा कमीशन ठहणु घुरिजे। ऐं गॾोगॾु सिंध जे ऐं ॿियो कराची में स्पेशली जेके कराची जे हवाले सां बि अहिड़ी कमीशन ठहणु घुरिजे जंहिंमें हक़ीक़तूं जेके आहिनि उहे आवाम जे साम्हूं अची सघनि। पॉलिटिकल बयानियूं ठाहिण लाइ कुझु बि चई छॾणु, कुझु बि मतिलबु एग्रेसिव पंहिंजो वोट बैंक जे लाइ का बि स्टेटमेंट ॾेई छॾणु काफ़ी न आहे। सिंध जे अंदरि हिन वक़्तु ॾिसो, IBA जा जेके 40+ उम्मीदवार आहिनि उहे एतिजाज कनि पिया, पुलिस जा कैंडिडेट एतिजाज कनि पिया, ॿिया जेके लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि उहे सरापा एतिजाज आहिनि। सिंध में मेरिट कोन्हे, रोज़गार जो इशू आहे। तव्हां वञी उन ॿियनि जॻहियुनि ते वञी करे, गिलगित बल्तिस्तान हुजे, कश्मीर हुजे, उते वञी करे तव्हां माण्हुनि खे रोज़गार जी बि ऑफर कयो था, माण्हुनि खे तरक़ियाती मनसूबा बि ॿुधायो था, असां हीअं करे छॾींदासीं, तव्हांजे लाइ हीअं करे छॾींदासीं। पर जेको 18 साल जिते तव्हांजी कंटिन्यूअसली हुकूमत रही आहे, जंहिं तव्हांजे माण्हुनि तव्हांखे मैंडेट ॾिनो आहे, जितां जे माण्हुनि तव्हांखे वोट ॾिनो आहे, उन्हनि जे लाइ तव्हां हिन वक़्त ताईं छा कयो आहे? हिन वक़्त ताईं प्रॉपर तरीक़े सां सिंध में मेरिट बहाल न थी सघी आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस जे ॿाहिरां नौजवान सरापा एहतिजाज आहिनि, जेके सिंध जो मुस्तक़बिल आहिनि, उहे सरापा एहतिजाज आहिनि। हिन वक़्तु उन्हनि को लड़ी न वियो आहे। का हिन वक़्त ताईं सिंध जे वॾे वज़ीर हुजे या जेके ॿिया बाग़धणी आहिनि जेके सिंध खे हलाइनि पिया हुकुमरान जमात जा, उन्हनि मां को उन्हनि वियो न आहे। हुननि खे एतिरो यकीन न ॾियारियो आहे उन्हनि त भई ठीकु आहे, तव्हांजा मुतालबा जाइज़ आहिनि, पाण हुन ते कुझु न कुझु हल कढूं था हुनजो। मतिलबु उन्हनि जी जुए बि नथी सुरे न पंहिंजे कननि ते, ॾाढो अॻू निंड उन्हनि ख़बर आहे एहतिजाज थींदो वरी ख़तमु थी वेंदो। पर हिन भेरे जेको सिंध जो नौजवान आहे, उहो हाणे नौजवान बाशऊर आहे ऐं सिंध जो नौजवान हाणे ॻाल्हाए पियो। माज़ी हाणे उहो पुराणो दौरु न आहे रहियो जंहिंमें माण्हू ड्रिजंदा त असांजे ख़िलाफ़ु केस थींदा, असांखे जेलनि में विझंदा, ईअं थींदो। हाणे माण्हू इन शइ खां कोन था ड्रिजनि। ज़ाहिर आहे बेरोज़गारी वधी वई आहे, मेरिट जी लताड़ आहे। इन्हनि सभिनी अमलनि खे ॾिसी करे नौजवान हाणे ॻाल्हाए थो, पंहिंजो हक़ु घुरे थो। ऐं सिंध जे अंदरि बि जेकी बिलावल साहिब जो जेको इहो कमीशन वारो बयानु आहे, मां चवंदुमि ठीकु आहे, इन जी आजियां कजे थी, पर सिंध जे अंदरि बि हिकु ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमेटी ठहणु घुरिजे। ऐं सिंध जे अंदरि जेको हीअ तबाही थी आहे, हीअ जेकी ब्यूरोक्रेसी तबाही कई आहे, सियासतदाननि तबाही कई आहे, इन्हनि जा बि जेके चिठा कारा आहिनि, इहे सभु साम्हूं अचनि। अच्छा इरफान, तव्हां ॿुधाइजो बयानु जेको बिलावल जो आयो उन खां पोइ बयानबाज़ी शुरू थी वई मुसलसल। ही मरियम नवाज़ पारां बि जवाबु ॾिनो वियो, अज़मा बुखारी पारां बि उनजो जवाबु ॾिनो। उन जे रद्द अमल में वरी शर्जील इनाम मेमन साहब बि पंहिंजा बयान जारी कया। इन समूरे सिनेरियो खे अव्हां कीअं था ॾिसो? हिकु त बयानु जेको बिलावल जो इहो आहे त ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन ठहणु घुरिजे, इन कमीशन खे आख़िर ठाहिण जो मक़सदु कहिड़ो आहे? ॾिसो, हिन कमीशन जा मक़सद त सनाउल्ला हाशमानी साहब ॿुधाए वियो त कहिड़ा कहिड़ा हिन जा मक़सद हुजणु खपनि। मूंखे त न ईंदी आहे ॻाल्हि सम्झ में। तव्हां कमीशन वेठा था कयो त भई आज़ाद कश्मीर में हुकूमत कंहिंजी हुई? हाणे जो इलेक्शन्स था थियनि, इन खां पहिरियां हुकूमत कंहिंजी हुई? जेकॾहिं इहे जेका जॉइंट एक्शन कमेटी आहे, इन जा के मसला मसाइल हुआ या कश्मीरी माण्हुनि जा के इशूज़ हुआ, के ग्रेविनेंस हुआ, त तव्हां हुकूमत में हुआ। तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे, तव्हांजो इहो पहिरियों फ़र्ज़ु हुयो त तव्हां इहे जेके मसला मसाइल आहिनि उन्हनि खे तव्हां सॉर्ट आउट कयो आहे। तव्हां फेल विया उनखे सॉर्ट आउट करण में। हाणे वरी तव्हां कमीशन था कयो सिर्फ़ु इन जे करे छो जो तव्हां इलेक्शन में बीठा आहियो।
तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो कूड़ो ऐं जाली नैरेटिव हिकिड़ो बिल्टअप करिणो आहे। ऐं मूंखे त सम्झ न ईंदी आहे त हिननि जे मथे में हवा कहिड़ी आहे। मतिलबु ही छा था सम्झनि, आम माण्हूअ खे, अवाम खे सम्झनि छा था? मतिलबु ही सम्झनि था त भई अवाम बेवकूफ़ आहे, उन्हनि खे अकुल जी का ज़री आहे ई कोन। असीं जीअं चवंदासीं तीअं ही असांजी ॻाल्हि मञींदा, यानी ट्रक जी बत्ती जे पुठियां लॻंदा। या त वरी ही पाण खे एॾो को पॉपुलर सम्झनि था, ही सम्झनि था त अवाम साणनि एॾी मोहबत करे थो जो हू जेका ॻाल्हि चवंदा हू अखियूं ॿूटे एतबार करे वठंदा। हाणे हिननि माण्हुनि जी हालत ॾिसो, हिननि माण्हुनि जी सियासी मुनाफ़िकी ॾिसो। हिन वक़्तु रुॻो इलेक्शन जे करे, आज़ाद कश्मीर में इलेक्शन जे करे हिक ॿिए खे घटि वधि पिया था ॻाल्हाइनि। केरु घटि वधि पियो थो ॻाल्हाए? पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून। इहे केरु आहिनि ॿई? इहे ॿई पाकिस्तान जूं वॾियूं सियासी जमायतूं आहिनि जिन गॾिजी करे पियो आऊं चवां, गॾिजी करे जंहिं वफ़ाक़ में हुकूमत ठाही आहे। हूअं माज़ी में ही हिक ॿिए जा अपोनेंट रहिया आहिनि। शहबाज शरीफ़ साहब खे, ज़रदारी साहब खे रोडनि ते गेलणो हुयो, को कंहिंजो बिब फाड़े उन मां करप्शन जा पैसा पियो कढे, को कंहिंखे मोदी जो यार पियो चए, को कंहिंखे करप्ट पियो चए, को कंहिंखे बादशाह सलामत पियो चए। हाणे हे पाण ॿई ॼणा गॾिजी वेही रहिया आहिनि वफ़ाक़ में। हाणे वरी बयानबाज़ी कहिड़ी आहे त असीं बाबा अलॻि थी वञूं हा, पर असीं हिननि सां गॾिजी करे हुकूमत ठाही आहे। ही हुकूमत आहे 47 आहे, कामयाब थी बि न आया, पर असीं हिननि सां गॾिया आहियूं। छो गॾिया आहियूं? छो जो इहो रियासत जे मफ़ाद में आहे। बाबा हिकिड़नि माण्हुनि खे जॾहिं अवाम वोट कयो ई कोन्हे को, उन्हनि सां गॾिजी या उन्हनि खे तव्हां हुकूमत में विहारियो आहे, अहिड़नि माण्हुनि खे हुकूमत में विहारियो आहे जिन खे अवाम मैंडेट ॾिनो ई कोन्हे, त ख़ुदा या बंदा इन में रियासत जो कहिड़ो मफ़ाद आहे? तव्हां सदारत वरिती आहे, इन में रियासत जो कहिड़ो मफ़ाद आहे? तव्हां गवर्नरशिप वरिती आहे, इन में रियासत जो कहिड़ो जेको आहे सो मफ़ाद आहे? तव्हां सलाह मशवरा करे वंडे वराए मुख़्तलिफ़ सूबनि जूं हुकूमतूं खाओ था ऐं मुख़्तलिफ़ स्कीमूं वठो था, पंहिंजा मफ़ाद हासिल कयो था, इन में भई रियासत जो कहिड़ो मफ़ाद आहे? हीअ जेके सियासी जमायतूं आहिनि, ख़ासि करे पाकिस्तान पीपल्स पार्टी, इन जी जेका पॉलिसी आहे या जेके बि तव्हां हिन वक़्तु बयानबाज़ियूं ॿुधो पिया था, इहे चौतरफ़ हिननि जे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे गिर्द घुमनि पिए थियूं। जिते हिननि जो मफ़ाद पूरो थींदो, उते नून लीग जहिड़ी भली का पार्टी आहे कोन। जिते हिननि जो मफ़ाद टकराव में ईंदो, उते ही नून लीग ख़राब थी वेंदी। यानी मीठा मीठा हप, कड़वा कड़वा थू थू। जिते पंहिंजो ज़ाती मफ़ाद आहे, उते बसि वाह वाह, ज़बरदस्त, भई रियासत जो मफ़ाद आहे, असांखे करिणो थो पवे। ऐं जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि मफ़ाद जे टकराव में थी अचे, पोइ भई ही 47 जी हुकूमत आहे, 48 जी त पोइ हुकूमत आहे, इरफान हीअं थी जेकॾहिं वियो। इहे ई फॉर्म 47 जी हुकूमत आहे त पोइ इहा ई पार्टी आहे न पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, जेका हुकूमत सां उन्हनि जी जेके हुकूमती बेंचिस ते वेठल आहे, जेकॾहिं उन्हनि खे मां ऐसा इख़्तिलाफ़ मां आहिनि। इहो ई अर्ज़ु पे कयो त जेकॾहिं ही माण्हू, हिननि खे वोट न मिलियो आहे, 47 जी हुकूमत आहे, तव्हां हिननि खे सपोर्ट छो था कयो? ॿी ॻाल्हि इहा, तव्हां हिन वक़्तु खुरड़ियूं पिया था हणो न, पीपल्स पार्टी वारा खुरड़ियूं पिया था हणनि त भई वारो ॾे वारो धांधली थी वई, असां खटियो पिया अचूं आज़ाद कश्मीर मां, पर नून लीग असां सां धांधली कई ऐं इक़्तिदार उन्हनि थो वञे। भई इहा साॻी धांधली तव्हां खां पहिरियां बि त कंहिं जमायत सां थी पई न। उते त तव्हां बगल पे वॻा, उते तव्हां ख़ुशि पे थिया, उते तव्हां जुमरियूं पे हयूं त भई हिन सां हीअं थिए, भलो थो थिए, ज़बरदस्त थो थिए, हे पार्टी हीअं आहे, हे फलाणो हीअं आहे। हाणे जॾहिं तव्हां सां पाण सां इहो असरु थिए पिए थो, त हाणे तव्हां खुरड़ियूं छो था हणो? मतिलबु जंहिं सिस्टम जो तव्हां हिसो आहियो, उहो सिस्टम पाण ई हाणे तव्हांखे पोइ हिते धिके पिए थो। पोइ बाबा रामभाड़ छाजे लाइ था कयो? तव्हां में त तइ थियो न त गिलगित बल्तिस्तान जी हुकूमत तव्हांखे ॾींदासीं, आज़ाद कश्मीर जी हुकूमत नून लीग खे ॾींदासीं। त हाणे तव्हां उन पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहो न, मुतफ़िक़ रहो न। इहो ई साॻियो बिलावल भुट्टो ज़रदारी आहे न, जंहिं 2.5 साल वज़ीर आज़म थियण वारी जेका स्कीम हुई शुरू में हिननि ठाही, त 2.5 साल शहबाज शरीफ़ साहब बादशाह सलामत रहंदो, 2.5 साल बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बादशाह सलामत रहंदो हिन राया जो। ऐं जॾहिं इहे ॻाल्हियूं हुलियूं, मीडिया ते ॻाल्हियूं आयूं, जॾहिं हिननि खां सवाल जवाब थींदा, तॾहिं हे नक जी पकाई सां फिरी वेंदा हुआ त भई अहिड़ी का ॻाल्हि आहे ई कोन, असीं रियासत जे मफ़ाद जे करे हिननि सां गॾु बीठा आहियूं। हाणे इहे साॻियूं ॻाल्हियूं, साॻियूं स्कीमूं, साॻिया वाइदा उन्हनि जो हे खुले दिलि सां एतिराफ़ वेठा अच्छा, कनि। इरफान साहब सो ही हिकिड़ी चीज़ मां ऐड कयां हिन में जी तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदे, त जॾहिं बि वफ़ाक़ी हुकूमत सां सपोर्ट जी ॻाल्हि थींदी आहे पीपल्स पार्टी जी, त पीपल्स पार्टी जी तरफ़ां हिकिड़ो जवाबु ईंदो आहे, असां वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न आहियूं, वफ़ाक़ी हुकूमत में शामिल न आहियूं। भई वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण जी सिंग थींदा आहिनि छा? तव्हां जेकॾहिं तव्हां वटि वज़ारतूं न आहिनि, कैबिनेट जो हिसो न आहियो न। बाक़ी वफ़ाक़ी हुकूमत जे हर कानून साज़ी में अव्हांजो वोट आहे, हर अमल जेको आहे बिल्कुलु। उन में तव्हां शरीक आहियो। तव्हां खां सवाइ बजट पास कोन थी थी बजट पास सघे, कोन थी सघे, मतां फ़ैसिला साज़ी में माण्हुनि तव्हां इहो परसेप्शन ॾिनो पियो वञे त जेको वफ़ाक़ी हुकूमत करे थी उन में असांजो कुझु बि न आहे।
भई जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत भलो करे थी की न करे थी, जेतिरो क्रेडिट डिस्क्रेडिट उन्हनि ॾांहुं वञे थो ओतिरो ई पीपुल्स पार्टी ॾांहुं बचे थो। बिल्कुलु छो त हे उहे वरी हिकिड़ी जॻह ते वेठा आहिनि न। हे वरी सुठियूं शयूं जॾहिं पेट्रोल लहे थो न पोइ चवंदा असां घटि करायो, फलाणी स्कीम सिंध जी जेकॾहिं शामिल थी वफ़ाक़ी गवर्नमेंट तरफ़ां उहो असां करायो, पर जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे ख़िलाफ़ को फ़ैसिलो करे थी, पंजाब जेकॾहिं जलालपुर कैनाल खोले थो त उते भई असां न आहियूं। भई ईअं कीअं? जेकॾहिं तव्हां सुठे कम जो क्रेडिट वठो था त तव्हां बाउंड आहियो न, पोइ त तव्हां इहे जेके ग़लति कम थियनि था सिंध जे ख़िलाफ़ या अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं थियनि थियूं पोइ त उनजो क्रेडिट बि तव्हां वठो, उहा ज़िमेदारी बि तव्हां खणो। सो जीअं आऊं अर्ज़ु करे वियुसि पहिरियां बि, हाणे बि आऊं इहा ॻाल्हि रिपीट कंदुसि त हिननि जा पंहिंजा जिते मफ़ाद आहिनि उते हे बगलियूं वॼाईंदा, नचंदा, कुॾंदा, झुमरियूं हणंदा, ऐं जिते ॻाल्हियूं मामला फ़ैसिला हिननि जे मफ़ाद जे ख़िलाफ़ थींदा उते पोइ हिन जूं खुरड़ियूं शुरू थी वेंदियूं, उते हिननि जा रामबाड़ शुरू थींदा, जीअं हींअर तव्हां ॿुधो पिया। अच्छा ताहिरा ॿी शइ हिकिड़ी, तव्हां हिकिड़ी शइ नोट कयो त इहा ई पीपुल्स पार्टी आहे 8 फरवरी 2024 ते इलेक्शन थी आहे, उन खां बाद नून लीग सां गॾु वेठी आहे। हाणे यको गॾु वेठी आहे, हाणे इलेक्शन जे टाइम हुनखे यादि आहे फॉर्म 47 जी जेका सो हुकूमत आहे। गिलगित बल्तिस्तान में बि तीअं ई थियो न, मतिलबु हिक ॿिए ते इल्ज़ाम इलेक्शन पिया आहिनि। मुहिमुनि में तव्हांखे यादि थो अचे हीअ फॉर्म 47 आहे, हीअ 48 आहे, हीअ 49 आहे, हीअ 50 आहे। बाबा बाक़ी मामलनि में सॼो वेठा आहियो, हर जॻह ते उन्हनि सां गंढ आहियो। अच्छा वरी एॾा न कया पका आहिनि, मीडिया ते वेही था चवनि त भई ही हल्की फुल्की जेका माना ॾंद चक आहे इहा हलंदी रहे, एक्सट्रीम लेवल ते पाण खे नाहे वञिणो। अच्छा इरफान तव्हांखे छा थो लॻे इन खां पोइ जॾहिं ही इलेक्शन पूरी थिए थी उन खां पोइ छा ही जेके हाणे जेके हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि पार्टियूं, छा इहे हिक भेरो ॿीहर गॾिजी वेंदियूं? तव्हां आज़ाद कश्मीर गिलगित बल्तिस्तान खे छॾियो, 2024 जी इलेक्शन खे खणो न, उन में इन्हनि हिक ॿिए खे गारियूं पियूं हाणे ॾियूं। उहे हिक ॿिए जा सभु पोल पधरा पियूं कनि जेके अच्छा, पार्टियूं, उन खां पोइ वरी इहो ई जवाब ईंदो त ही सियासी मफ़ाद में हुकूमती मफ़ाद में असीं हिते बस इन्हनि माण्हुनि खे बेवकूफ़ था सम्झनि, सिर्फ़ ऐं सिर्फ़ पब्लिक में परसेप्शन पैदा करण जे लाइ इहे हरकतूं कंदा। पर माण्हू सम्झनि था, माण्हू सम्झनि था, हाणे उहो दौर कोन्हे उन जी ॻाल्हि वांगुरु त 82 वारो दौर कोन्हे जो माण्हू तव्हांजी ॻाल्हियूं न सम्झनि। हाणे माण्हू सभु सम्झनि था त भींग कई आहे, माण्हू ॾिसनि पिया था। ठाहियो था ऐं सिंध जे अंदरि हाणे पब्लिक त वाकई मतिलबु ठीकु आहे, इलेक्शन जे टाइम अथव मां कुझु बि रिज़ल्ट निकिरे, पर मेजॉरिटी में सिंध जो माण्हू हाणे ॻाल्हाए थो, पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाए थो, पंहिंजे राइट्स लाइ ॻाल्हाए थो, रोडनि ते निकिरे थो, कश्मीर में सनाउल्लाह साहब मुनाफ़िक़त ॾिसो न, जेकॾहिं कश्मीर में को लांग मार्च एहतजाज ते निकिरे थो ऐं उन्हनि ते को लठ बाठो वसे थो, उहो ग़लति आहे, पर साॻियो ई लठ बाठो जेकॾहिं तव्हां सिंध में वसायो था त उहो सही आहे। मुनाफ़िक़त जी हद हूंदी आहे न, बसि इलेक्शन आहे उन में तव्हां बयानबाज़ी करे छॾियो। हिते बचड़नि जी जेको आहे बाज़ाइबी लाइ एहतजाज लॻल आहिनि, राति जो कैंपूं था पटराइनि, रोडनि ते गिलनि था, उहो ठीकु आहे। ऐं कराची में असां ॾिठो त खोड़ सारे जेके पंहिंजो हक़ वठण लाइ अचनि था, उहे वीचारा अंधड़ा हुया, उन्हनि खे पुलिस गीलियो पिए। पहिरियां बिलावल ज़रदारी हितां जे माण्हुनि खे हक़ ॾे, रोज़गार ॾे ऐं जेके हक़ हक़मियत वग़ैरह वग़ैरह ॻणाए पियो कश्मीर जे माण्हुनि खे, पहिरियां हितां जे माण्हुनि खे ॾे। कश्मीर जे माण्हुनि जी हालत सिंध जे माण्हुनि खां इलाही बहितर आहे, पहिरियां हिते इहे सभु शयूं प्रोवाइड करे पोइ हुते वञी वटाको हणे। वॾी महिरबानी अवां जी सनाउल्लाह, इरफान महबूब साहब अवां जी बि महिरबानी। नाज़रीन अॼोके प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई, वरी ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं।